अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना बिबअसति नबी आखिरिज़्ज़मान वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व सफ़िय्यिही व नबिय्यिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान व अला आलिही व अस्हाबिही इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। माशाअल्लाह घणी जमात ॾाढा पढ़ो अल्लाह उड़ाना ने जो तकलीफ मत करवा। सल्लल्लाहु अलैका या इज्जत एहतराम जी काबिल मशाइख किराम, उलमाए किराम, हुफ़ाज़े किराम, ऐ प्यारा मुसलमान सुन्नी भाइयों, अजीज दोस्तों, मखातीबे खोड़ा जी इन मशहूर मारूफ अजीम दरगाह ते अल्लाह जल जलालुहू मूं मिस्कीन आवाम प्यारी जमात के अचण जी तौफ़ीक़ ॾिनी। हीअ दरगाह अल्लाह जी कामिल वलियन जो आरफन जो वक्त जे आलमन जो मरकज़ आई। इन दरगाह जे मथां ख़ुसूसी मदीने वाले साईं जी औलिया अल्लाह
नजर इनायत हमेशा रही अज जी शख्सियत जो उस मुबारका पीर तरीकत ताजुल अस्किया सखी मर्द दुर्वेश हजरत किबला पीर साईं नेक मोहम्मद हाशमी रहमतुल्लाह अलैह जेके मुझे वालिद साईं मुफस्सिर कुरान दामत बरकातुल आलिया जंसा उन्हनि जो तमाम घणो मोहब्बत वारो प्यार वारो ताल्लुक हुयो जो साईं ॿुधाईंदा आहिनि त जॾहिं मुंहिंजो इन तबलीगी सफ़र में तबलीग जी तकरीर जे सफ़र जे दौरान डिले बंद करी सदा थोड़ो आवाज़ दी जमायत खे समझ में अचे तबलीग जे दौरान एक्सीडेंट थी पियो साईं मुफस्सिर कुरान मुंहिंजो वालिद साहब पियो चवे ऐं मां कराची अस्पताल में दाख़िल हुयुसि साईं मखदूम साईं नेक मोहम्मद के अल्लाह ताला जन्नत में आला मकाम यकीनन ॾिनान पाण फरमायो त पाण मूं ते इंतिहाई मुशफ़िक़ ऐं महिरबान जो पंहिंजी गाॾी ॾियनि दवाउनि जे लाइ गुरबत जो माहौल त साईं दवाऊं मुयसर कनि पाण हली आया डॉक्टरनि सां मुलाक़ातूं इन मां हिकिड़ी ॻाल्हि मालूम थिए थी त हीअ दरगाह आलमनि जो मर्कज़ आहे पर अहले इल्म आलमनि सां दीन जे ख़िदमतगारनि सां दरगाह जी सुणनि जो प्यार आहे मोहब्बत आहे दुआ कयो अल्लाह ताला साईं मखदूम नदीम अहमद खे खिज़री हयाती ॾे जेको माशाअल्लाह खोड़नि वारनि खे हर ॿिए टे महीने मुख़्तलिफ़ आलिम ख़तीब अदीब सुघड़ शाइर घुराए तव्हांजूं दिलियूं महज़ूज़ बनाईंदो आहे अल्लाह ताला साईं जो सायो तादेर अहले सुन्नत व जमात जे मथां क़ाइम ऐं दाइम रखे मुख़्तसर टेम में घणी तकरीर न काफ़ी तकरीरूं थी चुकियूं आहिनि थोड़ो आवाज़ ॾिजांसि घणियूं तकरीर न मुख़्तसर टेम में ॿ टे ॻाल्हियूं क़ुरान करीम मां जेका आयत पढ़ियमि उन में अल्लाह ताला छा फरमायो अल्लाह से फरमायो त इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह बेशक उहे माण्हू जन चयो त असांजो रब अल्लाह आहे सुम्मस्तक़ामू उन खां बाद में उन ते इस्तिक़ामत कयूं ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका उन्हनि ते ख़ुदा जा मलाइक लहंदा आहिनि दुनिया में बि लहंदा आख़िरत में बि उन्हनि वटि ईंदा छा चवनि अल्लाह तख़ाफ़ू ख़ौफ़ न कयो वला तहज़नू गम न कयो वलियो तव्हांखे ख़ौफ़ बि न हुजे गम बि न व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून अवांखे उन जन्नत जी बिशारत आहे जंहिंजो अवां सां वाइदो कयो वियो अल्लाह ताला फरमायो जेके मुंहिंजा वली कामिल जन पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे ज़िक्र में ख़ुदा जी याद में गुज़ारी जन जे बारे में रब कुरान में भी जगह ते तो फरमाए अल्लज़ीन यज़्कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्दि रब्बना मा खलक़्ता हाज़ा बातिला सुब्हानक फक़िना अज़ाबन्नार ओए खुदा जा वली है वेठे रब जो जिक्र बीठे
रब जो जिक्र, लेटे रब जो जिक्र, तुझी मुझी जिंदगी औताक ते वे हूँ, दुकान ते वे हूँ, के मकाम ते जाते वे हूँ, गिला में गीबत में पराई पचर में खुदा जा कामिल वली है। ए मखादी में खोड़ा वारा जान इन पंहिंजी जिंदगी गिला में न, गीबत में न, पराई पचर में न, कूड़ में न, बुराई में न, ये नक्शबंदी तरीके जो उसूल ता उठंदे वेंदे घुमंदे फिरंदे आए तेरे कदर जो सिर जिस्म ते बिस्तरे ते पियो हुआ, हथ कार दे दिल यार दे, हथ अल्लाह जी महबूब जे दीन जे किताबन में हुंदो थन, उन्हनि जी दिल खुदा जे ज़िक्र याद में महबूबी आहे। सुने नबी जी हदीस बोलो, साहिब फरमायो इन्न मिन इबादिल्लाहि लउनासन माहुम बिअंबिया वला शुहदा यग़बितहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामति बिमकानिहिम मिनल्लाहि। फरमायो खुदा जे बानन मां एड़ा बाना हन जेके नबी बि न आहिनि, जेके शहीद बि न आहिनि, पर क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे मंज़िल खे जॾहिं अल्लाह जा नबी ॾिसंदा उहे बि रीस कंदा। जागो था भला सुता पिया हो तब बड़ी सुभान अल्लाह क्यों मुंडे में हणो सुभान अल्लाह। फरमायो नबी बि न आहिनि, शहीद बि न आहिनि, पर उन्हनि जी मंज़िल मक़ाम खे ॾिसी करे अल्लाह जा नबी चवंदा वाह 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 जी मक़ाम मिलिया अथनि। इन जो मतिलब इहो कोन्हे त को नबीअनि जो मक़ाम वलीअनि खां घटि आहे, न। कॾहिं कॾहिं वॾे मर्तबे वारे माण्हूअ खे का शइ हासिल न थींदी आहे, नंढे वारे खे हिकिड़ी अलॻि फज़ीलत मिलंदी आहे, जंहिंखे अरबी में चइबो आहे जुज़वी फज़ीलत। पर नबीअ पोइ हसद थोरी कंदा, सार न कंदा, रीस न, यग़बितु ग़िबतत कंदा, चवंदा मौला वाह जा इन्हनि जा मक़ाम आहिनि। साहब अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, मदीने जे शहर में साईं हदीस पिया ॿुधाइनि, चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो। अज साईं मखादी में खोड़ा ते इहा दुआ कयो त मदीने वाग भरी आमीन त चओ। चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो, हबीबे के बेरिया हज़रत मिठे मन ठार जो रोज़ो, सदा ईसा हमें सिका कभी शिक में नकाल कया हुजे अखियूं अॻियां हर अड़ियल आधार जो रोज़ो, लिखियो मखदूम ठटविया बजे प्यारे किताब अंदर इबादत ॾिसण सुहिणी सखीअ सरदार जो रोज़ो, लही बसिया जहाज़ मज़ा हरम ॾे जॾहिं हलबुआ ॾींदो वारू अखे राहत नबीअ नगेदार जो रोज़ो। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। माशाअल्लाह, तव्हां त जागो पिया पियो,
निंड कान आई त वञा। साईं फरमायो अहिड़ा बानान नबी बि न शहीद बि न उन्हनि जे मंज़िल ऐं मक़ाम खे ॾिसी करे नबी चवंदा वाह 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 मौला वाह जी मक़ाम ॾिना अथई। शहीद चवंदा वाह मौला वाह जी मक़ाम ॾिना अथई। वली जे उन मंज़िल खे साहबा किराम खे नबी से ईअं कोन चवंदो हे केरु साहब कयो हबीब तुख़बिरुना मन हुम लअल्लना नुहिब्बुहु ओ मुंहिंजा महबूब ॿुधायो उहे केरु आहिनि असां उन्हनि सां मुहबत कयूं। पाण फरमायूं उहे ख़ुदा जा वली आहिनि ला यख़ाफ़ून इज़ा ख़ाफ़ अन्नास जॾहिं माण्हू डिॼंदा आहिनि अमीरनि खां वॾेरनि खां सरदारनि खां बादशाहनि खां ताजदारनि खां उन वक़्त में मखदूम अब्दुर्रहमान जहिड़ा ख़ुदा जा कामिल वली डिक्टेटर खां डिॼंदा न आहिनि पंहिंजी जान ॾियण लाइ तयार पर मदीने जे मीर जे शरीयत जो सौदो न कंदा आहिनि। ला यख़ाफ़ून इज़ा ख़ाफ़ अन्नासु वला यहज़नून इज़ा हज़न अन्नासु। जॾहिं माण्हुनि में गम हूंदो माण्हू परेशान हूंदा माण्हू ख़ौफ़ कंदा वॾेरे खां डिक्टेटर खां अमीर खां ज़ालिम खां बादशाह खां पैसे वारे खां लश्कर वारे खां उन टाइम ते हज़रत मखदूम अब्दुर्रहमान जहिड़ा दिलेर ऐं ख़ुदा जा कामिल वली डिक्टेटर बादशाह खे चवंदा ओ बादशाह तोखे पंहिंजे बादशाही ते नाज़ आहे असांखे मोहम्मद जे ग़ुलामीअ ते नाज़ आहे। ए मखदूम अब्दुर्रहमान जहिड़ा छा चवंदा आहिनि चओ त ॿुधायां मैं चवंदा आहिनि मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है। अरे मजा तब है दुनिया तो चंदी बाबा मुल्ला पीर फलाना टीरड़ा इन्हनि जा पंहिंजा सिस्टम पर चे तो मजा तब है सरकार महशर में कहते वो देखो हमारा गुलाम आ रहा है। क़यामत जे ॾींहुं नबी चवे भाइयो मुंहिंजो मखदूम नदीम अथव इहो मखदूम साईं नेक मोहम्मद इहो मखदूम साईं अब्दुर्रहमान इहो मखदूम साईं मोहम्मद आकिल इहो मखदूम अहमदी इहो मखदूम मोहम्मदी वो ये सब चवंदा अरे हबीबे खुदा की गुलामी में क्या है जरा तुम गुलामी में आकर तो देखो गुलामी ये है बादशाही से बेहतर इधर आओ गर्दन झुका कर तो देखो। नक्शबंदी तरीके जो इमाम हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर मुनव्वर मुनव्विर मुनव्वर मुनव्विर इस्म फाइला नव्वर युनव्विर तनवीरन फहुव मुनव्विरुन व नुव्विर युनव्वर तनवीरन फज़ाक मुनव्वरुन। मुनव्विर इस्म फाइल माना रोशन कंदड़ मुनव्वर माना रोशन बनायल। इमाम रब्बानी सिर्फ रोशन कंदड़ ना है इमाम रब्बानी रोशन बनाईंदड़ बि आहे ऐं पाण बि मुनव्वर आहे। चोटी जो वली हो अशरफ अली थानवी दियोबंदी उन जो मुर्शिद हो उन जो मुरीद हो अब्दुल माजिद दरिया आबादी। अब्दुल माजिद दरिया आबादी उन अब्दुल माजिद दरिया आबादी चयो त मां ऐं मुंहिंजो मुर्शिद अशरफ थानवी ॿई हज़रत इमाम रब्बानी जे मज़ार ते वियासीं। इमाम रब्बानी जे मज़ार ते वियासीं मज़ार ते जो वियासीं मां अंदर कोन वियुसि। अब्दुल माजिद चयो त मां अंदर कोन वियुसि
छो त मां मिड़ी मज़ारुनि वारनि खां भॼंदो हुउसि। हाणे ॿुधजो, पर मूं वारो मुर्शिद अशरफ थानवी अंदरि हलियो पियो। अरबी में चवनि अल फदलु मा शहदत बिल आदाउ, फज़ीलत उहा जो दुश्मन मञनि। अब्दुल माजिद चयो मुंहिंजो मुर्शिद अशरफ थानवी अंदरि वियो, मां अंदरि न वियुमि। थोरी देर गुज़री, हीअं जो नज़र कयो अंदरां इमाम रब्बानी जे मज़ार मां हिकिड़ो सफ़ेद रीश बुज़ुर्ग, अछी ॾाढ़ी, उन जे चेहरे मां अनवार पिया टपकनि, ॿाहिरि निकिरियो पियो अचे। चए थो मां किताब वेठो पढ़ां, हीअं किताब पढ़ां पियो, वरी हुन वलीअ जे चेहरे ॾे ॾिसां, वरी किताब पढ़ां, वरी चेहरे ॾे ॾिसां, वरी किताब पढ़ां, वरी चेहरे ॾे ॾिसां, वरी किताब पढ़ां। मां चयो अजीब क़िस्म जो बुज़ुर्ग, अहिड़ो बुज़ुर्ग त मूं कॾहिं ॾिठो ई कोन हो। पर वेझो जीअं आयो मूं ते हाइबत चढ़ी वई। मूंखे छा चई? मूंखे चई अब्दुल माजिद मुझे दरगाह ते आयो आहे। मां चयो भला जे अंदरि नथो अचे त मां ॿाहिरि वञी पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराए अचां। चई मूंखे जो साईं ईअं चयो, जीअं जो साईं मूंखे ईअं चयो। वलीअ जी हिकिड़ी निशानी इहा आहे, फी वजहिही नूरुन, वली जे चेहरे में नूर हूंदो। हिकिड़ी निशानी इहा हुआ वली जी। ॿी निशानी वलीअ जी इहा हुआ त वली जॾहिं ईंदो मजलिस में अचे, महफ़िल में अचे, बराए नाम न, जे हक़ीक़तन वली हूंदो, जे मजलिस में वली ईंदो उन मजलिस में हैबत थी वेंदी। इमाम रब्बानी जीअं जो अब्दुल माजिद खे ॾिठो, अब्दुल माजिद पियो चए इमाम रब्बानी जे चेहरे ते जो नज़र पई, गप ॻरी पई, ज़मीन ते हेठि गिरियुसि। अंदरां मुंहिंजो मुर्शिद अशरफ थानवी निकिरी आयो, मूंखे उथारी। अब्दुल माजिद, अब्दुल माजिद, अब्दुल माजिद, उथी उथी डॉक्टर ॾे वठी हलई छा? चए थो दुनिया जे डॉक्टर ॾे इन सरहंद वारे इमाम रब्बानी ॾे वठी हल। जीअं उन जी ज़ियारत कई अथमि तीअं संदुल मज़ार जी बि मां ज़ियारत करे अचां। इन जे बारे में अल्लामा इक़बाल चयो, छा थो फरमाए? फरमाए थो हाज़िर हुआ में शेख मुजद्दिद की लहद पर। साईं मखदूम नदीम साईं सवेरे चयो नात ख़ान खे भाई दस्तगीर जो शान पढ़जां, छो त वलीअनि जा रूह मुतवजह थींदा न। दस्तगीर जी तारीफ़ कबीर दस्तगीर ख़ुशि थींदो। ईअं आहे या न आहे? इमाम रब्बानी जी तारीफ़ कबी इमाम रब्बानी राज़ी थींदो। चए थो हाज़िर हुआ में शेख मुजद्दिद की लहद पर, जो खाक के गए ज़ेरे फलक मतले अनवार। अरे गर्दन झुकी जिसकी जहांगीर के आगे, अल्लाह ने बर वक्त किया उसको खबरदार। ओ हिंद में सरमाए मिल्लत के निगाहबान, जिसके नफसे कर्म से है गर्मी आरार। सभी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुझे मौला फरमाए ला यखाफुन इदा खाफल नास, जॾहिं माण्हू डिॼंदा
अल्लाह जा वली डिजंदा कोन जॾहिं माण्हू ग़मगीन हूंदा अल्लाह जा वली ग़मगीन न थींदा। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी वक्त जे बादशाह अकबर बादशाह डिक्टेटर हुयो ज़ालिम हुयो एतिरो त दीन जो मुखालिफ जो पंहिंजे दौर में ऐलान कराई जेको बि मोहम्मद नालो रखे उनखे गिरफ़्तार कयो नबी जे नाले ते पाबंदी हणाई शराब जा अड्डा खोली ऐं ॿ दरबारूं ठाराई हिकिड़ी दरबार जो नालो दरबार अकबरी ॿी दरबार जो नालो दरबार मुहम्मदी जेका अकबरी दरबार उन दरबार में वॾा पलंग वॾा शराब वॾियूं औरतूं जेका मुहम्मदी दरबार ठाराई उन दरबार में पुराना विहाना पुराना सामान पुराना गिल्म पुराना गालीचा मुझे मुर्शिद हजरत इमाम रब्बानी के खबर पई पाण उता सरहंद शरीफ मां आगरे में आया जॾहिं आगरे में तशरीफ खणी आया ॿ दरबारूं ॿई हिक ॿिए जे साम्हूं इमाम रब्बानी जॾहिं ॿई दरबारूं वेठियूं इमाम रब्बानी से फरमायो अखियुनि में लोक आया पंहिंजे मुरीदनि खे फरमायो मुरीदो हिते वेहो हीअ लीको कढी फरमायो तव्हां ॿाहिरि न निकिरजो हाणे अकबर जे तबाचण जो टेम अची वियो आहे। इमाम रब्बानी जो हथ मथे कया ओ मुंहिंजो मौला इन तुंहिंजे नबी जी तौहीन कई आहे हाणे दुनिया ते रहण जो हक़दार न आहे थोरी देर गुज़री आहे ख़ुदा जे वलीअ जा हथ जो हेठि थिया मींहुं उठो बरसात वसी आहे एतिरी त बरसात वठी अकबर जी दरबार पटिजी वई उन अकबर जे दरबार में अकबर जे तख़्त मां हिकिड़ो किलो निकितो उन अकबर जे पेशानीअ में लॻो ज़मीन ते किरी पियो दुनिया खे रब ॿुधायो ओ दुनिया वारो मतां वक्ती तौर ते मतां आरज़ी तौर ते डिक्टेटरनि जो पासो वठो हक़ीक़ी हुकूमत डिक्टेटरनि जी कान्हे का हक़ीक़ी हुकूमत आहे त अल्लाह जे कामिल वलीअ जी आहे। बस 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 नारा में हाणे मुख्तसर डेमा नारा नहीं मुख्तसर महफिल आहे। इमाम रब्बानी साईं जॾहिं अकबर मो उन जो वरी पुट जहांगीर तख़्त ते वेठो जहांगीर जी एतिरो निभाउ हो जो रुगी शराब में हाणे जा बि हुकुमरान माशाअल्लाह ॾाढा सुलक्षणा आहिनि शराब खे त वेझा वञनि ई कोन्ह था ऐं माशाअल्लाह जेसीं ताईं शराब न पीअनि तेसीं ताईं निंड न अचे। मां गुज़ारिश थो कयां हे मखादी में खोरा जूं शहादतूं इहो दर्स थियूं ॾियनि त जेकॾहिं मुहम्मद करीम जे शरीयत सां केरु टक्कर हणे त जान वञे त वञनि ॾियो पर मदीने जे मीर जे शरीयत जो सौदो न थींदो। हथ मथे खणी ॿुधायो जान जे वचन वांगुरु इहो त सबक़ आहे अल्लाह जे वलीअ जो। जहांगीर तख़्त ते वेठो चई बाबे वारा तरीक़ा हलायां बाबे वारा रस्ता हलायां चयूंसीं बाबे वारा रस्ता भली हला सभु मञींदई पर हिकिड़ो अलामा साहब आहे सरहंद में आहे अहमद नालो अथसि फारूक आज़म जी औलाद आहे ओ तोखे कोन मञींदो। कीअं कोन मञींदो असां सियासी आहियूं वॾा असांजी सियासत सम्झो जेल में हणोसि। इमाम रब्बानी जेल में पिया जहांगीर खे बीमारी वरतो बेहोश थी किरी पवे वरी होश में अचे वरी बेहोश थी किरी पवे। बादशाह वॾा वॾा हकीम वॾा वॾा तबीब वॾा वॾा इलाज कराया हकीमन चयो साईं लॻे थो के अल्लाह जे कामिल वलीअ जी नाराज़गी आहे हज़रत इमाम रब्बानी के राज़ी बना वो राज़ी थी वही मेरा पार थी वेंदी। इमाम रब्बानी के ख़त लिखे और इमाम रब्बानी तो के जेल मां बाहर कढा साईं फरमायो सिर्फ मां
जेल मां ॿाहिरि न निकिरंदुसि मूंसां गॾु जेके ॿिया कैदी आहिनि उहे बि ॿाहिरि निकिरंदा। चईसि इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, जेल में चोर बि आहिनि, जेल में लुटेरा बि आहिनि, जेल में सिख बि आहिनि, जेल में हिंदू बि आहिनि, जेल में भील बि आहिनि। इमाम रब्बानी चयो पहिरियां चोर हुआ, पहिरियां लुटेरा हुआ, पहिरियां ज़ालिम हुआ, पहिरियां सिख हुआ, पहिरियां हिंदू हुआ, हाणे जेल जे जेब कुंड में वेंदे उते तोखे अल्लाह अल्लाह जे ज़िक्र जो नूरियूं नज़र ईंदियूं। इनखे चइबो आहे वली, इनखे चइबो आहे जे निगाह करे वलीअ जी सोबत इन जे करे कराइबी आहे त वली लठियूं कोन हणंदो। असां मौलवी माण्हू आहियूं, लठियूं हणंदासीं। अड़े निमाज़ पढ़ न त लठ, अड़े रोज़ो रख न त लठ, अड़े ज़कात ॾे न त लठ, अड़े हज करे आ न त लठ। पर ख़ुदा जा जेके वली आहिनि लठ न हणंदा। इन ॻाल्हि जे तरफ़ मदीने वारे साईं हदीस में फरमायो मर्रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिही। तव्हां मां केरु बुराई ॾिसे हथ सां झलेसि, हथ सां झलण जी ताक़त न आहे फबिलिसानिही, ज़ुबान सां चए बुराई न कर। जे ज़ुबान सां झलण जी ताक़त न आहे फबिक़ल्बिही, दिल में बुरो सम्झे। वज़ालिक अदअफुल ईमान, इन अदअफ जूं ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ो त अदअफ जे दूफ़ खां वरितल आहे त उन जी माना त इहो कमज़ोर ईमान आहे। ॿी माना अदअफ जे दैफ़ खां वरितल आहे त इहो ॿीणो ईमान आहे। ॿीणो ईमान कीअं त वलीअ लठियूं कोन हणंदा, वलीअ टोकींदा न, वलीअ दिल खे मजरूह न कंदा, पर वलीअ पंहिंजे कल्ब मां, पंहिंजे अंदर मां, पंहिंजे अनवारात सां जॾहिं के मूं जहिड़े गुनहगार जे मथां अनवार विझंदा त गुनहगार नेक बणिजी वेंदा, निमाज़ी बि बणिजी वेंदा, त उन्हनि जा ॿई जान वेड़ा पार थी वेंदा। इहो वलीअ जे अंदर मां नूर निकिरंदो आहे, अनवार निकिरंदा। मखदूम साईं अब्दुर्रहमान जे दरबार में वञी कंध झुकाए इहो तसव्वुर कर त इन वलीअ जे सीने मां जेके ख़ुदाई अनवार मथां किरनि पिया ए मुंहिंजे सीने में पिया अचनि। पोइ सीने में हसद छाजे करे थिए थो? तव्हां ॿुधायो हसद छो थो थिए? हसद जो इलाज तव्हां गंबट में तव्हांजी हेॾी अस्पताल आहे, पर गंबट वारा डॉक्टर हसद जो इलाज न कंदा, गिला जो इलाज न कंदा, कूड़ जो इलाज न कंदा, ज़िना जो इलाज न कंदा, बुराई जो इलाज न कंदा। अरे बुराई जे इलाज जे लाइ ॿियो केरु डॉक्टर न आहे त मखदूम कोड़न जहिड़ा ख़ुदा जा कामिल वली आहिनि, दस्तगीर जहिड़ा वली आहिनि जो नज़र कनि त ॿिन्ही जान में बेड़ा पार फरमाए छॾनि। सल्लल्लाहु अलैहि या इमाम रब्बानी के चए तो सही तही बस निकिरो ख़बर न इनखे छा चइबो आहे त वो निगाहे वली में वो तस्वीर देखी। ॿ टे मिंट ॿुधो, मां घणो कोन कंदो, सुभाणे मूंखे परे वञिणो आहे। अलाह साईं साईं मखदूम नदीम अहमद खे ख़ुशि करे असांजे वाल साहब सां वॾी शफ़क़त वारो मोहबत वारो रसूल ताल्लुक़ आहे, उन ताल्लुक़ खे निभाइण जे लाइ हाज़िर थियो आहियां। निगाहे वली में वो तस्वीर देखी, अरे निगाहे वली में वो तस्वीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी, दरे फैज़ हक पर्द जब था न अब कुछ, वलियों की झोली में अब भी है सब कुछ, ये अल्लाह हवाले हैं देते सब कुछ, मगर इनसे लेने लिए चाहे सब कुछ। वली है नबी से फरमाओ अल्लाह तुझसे मन आदली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब, जेको मुझे वलीअ सां दुश्मनी कंदो मां उन सां जंग जो ऐलान थो कयां। हाणे अलाह जंग के कंदो? अलाह जंग के कंदो? अलाह लठियूं हणंदुसि छा? अलाह जंग के कंदो?
अलाह जी लठ सिंधीअ में चवंदा अलाह जी लठ बे आवाज़ आहे पकड़ थींदी क़ुरान करीम में आहे इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मन असीं उन्हनि खे डर ॾेई छॾींदा आहियूं त भली अञा गुनाह घणा कनि वलीअ सां दुश्मनीअ जी वॾे में वॾी सज़ा इहा अथव दस्तगीर जो दुश्मन हुजे मखदूम खोड़नि वारनि जो दुश्मन हुजे इमाम रब्बानी जो दुश्मन हुजे मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालोए वारे जो दुश्मन हुजे साईं मुंहिंजा साईं पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारे जो दुश्मन हुजे जेके बि वली आहिनि उन्हनि जो दुश्मन हुजे उनखे सज़ा ख़बर अथव कहिड़ी मिलंदी उहो कंहिं न कंहिं गुनाह में मुब्तला हूंदो ज़ाहिर में भली खणी नेक हुजे ज़ाहिर में तव्हांखे भलो ॾिसण में अचे ज़ाहिर में तव्हांखे निमाज़ी ॾिसण में अचे उन जी ख़लवत अकेलाई ख़राब अकेलाई में बुराइण में किन में गिलाउनि में मन आदाली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्बे जेको मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी कंदो मां रब सां जंग जो ऐलान थो कयां रब ॿिन माण्हुनि सां जंग जो ऐलान कयो हिकिड़ो व्याज खोर सां जेको व्याज खाए ग़रीबनि मिस्कीननि ते बोझ विझण वारो ॿियो वलीअ जो दुश्मन तरह साईं बुलबुल मदीना मुफ़स्सिर क़ुरान चयो ऐं चए थो जे चाहीं तो मिले जन्नत खुदा वारनि जी ख़िदमत कर पढ़ायो डरा थी ॾिनो मां अञा ज़ोर हणंदुसि त मूं वारी तकरीर वणे नथी हलाए पोइ न पोइ मां वरी ज़ोर हणां तंहिं करे तई सुभान अल्लाह चवंदो मां तकिड़ो हथु कढी वेंदोसांव जे चाहीं तो मिले जन्नत खुदा वारनि जी ख़िदमत कर घुरिजे रब संदी रहमत खुदा वारनि जी ख़िदमत कर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो बसि पीर मेर अली शाह जीलानी सैयद हो गोले शरीफ़ वारो उन चयो त असांजे इलाइक़े में हिकिड़ो हमरा रहंदो हो उन जी वॾी मुरीदी हुई जाॻो था आवाज़ अचे मस्जिद शरीफ़ में ॿुधो मुरीदी वॾी हुअसि एतिरे क़दुरु वॾा वॾा माण्हू अमीर उन जा मुरीद अंग्रेज़ बि उनखे मञींदा हुआ पीर मेर अली शाह चयो त हिकिड़े दफ़े मां उन वटि वियुसि मां उनखे चयो मां सैयद आहियां तो वटि हली आयो हां तो वटि वज़ीफ़ो कहिड़ो आहे माण्हू सभु तोखे मञीनि वॾेरा अमीर वॾा वॾा कलेक्टर साहिब ऐं अंग्रेज़ बि तो वटि अचनि चईंसि मां ॿियनि खां लिकायां हां पर तूं सैयद आहीं तोखां लिकायां कोन थो मूंखे चई हाणे बसि साईं मूंखे ॿुधा कहिड़ो तो वटि वज़ीफ़ो आहे चईंसि वज़ीफ़ो मूं वटि ॿियो कोन्हे मां वियो हुउसि बगदाद शरीफ़ मैं जान जिगर कर दूं नजर कैसा लगेगा तो मां जान भी ॾियां जिगर भी ॾियां मैं जान जिगर कर दूं नजर कैसा लगेगा अरे रख दूं दर सरकार पे सर कैसा लगेगा सजदो न सजदो हराम रख दूं दर सरकार पे सर कैसा लगेगा अच्छा वो किथ केॾे वेंदे जे हितां खोड़नि मां वञा साईं मुफ्ती अब्दुल हफीज़ गॾु हुजे साईं मखदूम नदीम केॾे गौसुल वरा से पूछ लो बगदाद में जाकर अरे बगदाद से तैयबा का सफर कैसा लगेगा ते मां बगदाद अगे रात जे टेम ते लाइटूं कोन हुयूं बिजली न मज़ार में अंदर इशा जी नमाज़ पढ़ी ॿाहिरां जेको कुंजीअ वारो हो ओ आयो मूंखे ॾिठई कोन उन दर बंदि कयो तालो ॾेई पाण हलियो वियो चए थो मां अंदर मज़ार में रड़ न कयमि ताह न कयमि
सॼी राति सियारे जी हुई अदब में पी रहियो अदब में पी गौसे आज़म जे कदमनि खां बीठो आहियां जॾहिं फजर जो टेम अञा थियो पिए असां मूं पे आयो ख़ुदा जो कसम पीर मेर अली मूं ॾिठो त बगदाद वारा साईं पंहिंजे मज़ार मुबारक मां ॿाहिरि निकिरी आया मूंखे भाकुर पाए फरमायो दरवेश तो असांजो अदब कयो आहे इज़त कई आहे तहज़ीम कई आहे तौक़ीर कई आहे सॼी राति बीठो हुई मां चयो हा क़िबला पाण फरमायो हाणे परेशान न थिजां हाणे जेॾे बि ते ख़ल्क़त जे पोयां मां दस्तगीर जे दुआ सां हूंदी चई से को क़िबला मूं वटि वज़ीफ़ो कोन्हे बसि निगाह थी वई कर्म थी वियो चए थो साईं सुबुह जो टाइम थियो दरजो खुलियो जेके मस्जिद में माण्हू आहे बाबुल मुराद अॼु ताईं बगदाद वञो मथे लिखियल आहे बाबुल मुराद असां त चवंदासीं त मुरादूं खणी अचो सम्झो था न मां मौलवी पाण खे चवां माल खणी अचिजो पर दस्तगीर जो तो न खणी वञिजो दस्तगीर तुझे अचो दर ते अचो खणी वञिजो पीर साहिब खे ॿुधाए पियो साईं ॿाहिरि जो निकिरां बगदाद जा माण्हू हथ पिया चुमनि पेर पिया चुमनि मथो पिया चुमनि मुंहुं में कमाल कोन्हे को इहो सभु कमाल बगदाद वारे जीलानी सैयद जो आहे मूं संदुनि बारे में हिकिड़ी मनक़बत ठाही आहे छो त खोड़नि वारा नक्शबंदी बि सम्झो कादरी चओ सुभान अल्लाह हथ में खणी चओ सुभान अल्लाह सिरद हिरद अरब अजम गौस जो थमनिल कदम साईं मां बे उन्हीअ जो ग़ुलाम अॻियनि खे शाबस आहे जो कुझु सुभान अल्लाह चवनि था सिरद हिरद अरब अजम गौस जो थमनिल कदम साईं मां बे उन्हीअ जो ग़ुलाम मां बे उन्हीअ जो ग़ुलाम मां बे उन्हीअ जो ग़ुलाम जीलानीअ खां जेको आहे फिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो किरियो हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह जीलानीअ खां जेको आहे फिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो किरियो उनखे घुर्जे छॾे वहम हितड़े चवे थींदुसि रहम साईं मां बे उन्हीअ जो इन मिन इबादिल्लाहि लउनासन माहुम बिअंबिया वला शुहदा यग़बितुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामति बिमकानिहिम मिनल्लाह फवल्लाहि इन्न वुजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूरिन क़ालू या रसूलल्लाह तुख़बिरुना मन हुम लअल्लना नुहिब्बुहु असी उन्हनि सां मोहब्बत कयूं फरमायो हुम क़ौमुन तहाबू बिरूहिल्लाहि अला गैरि अरहामिन हदीस ॿुधो साईं मखदूम खोड़न वारा भी खुश थींदा आलम हन त हदीस ते खुश थींदा हम कौमुन तहाबू बिरूहिल्लाहि अला गैरि अरहामिन बैनहुम वला अंसाबिन या एड़ी जमात आ वलियन जी जेका पान में मोहब्बत कंदी लालच जे करे न मिट्टी माइटी जे करे न नसब जे करे न त न ही डाहरी आ त डाहरी सां मोहब्बत करे ही हाशमी आ त हाशमी सां करे ही सैयद आ त सैयद सां करे न अल्लाह जा वली ज़ात ते ॾात काने बेटा से फरमाए तो राणे वटा रात नौनिया पो आइयो लधाऊं लतीफ चे दात रखना दात कौन पुछे तो जात जेके आया से अगिया होयो तो सैयद पर हिते वेठो न खोड़न में चओ सुभान अल्लाह इहो ॿुधाइण आयो त मां आहियां सैयद पर खोड़न में आयो आहियां हाशमिन वटि कौन पुछे तो ज़ात जेके आया से अगिया सुभान अल्लाह साईं फरमाया वलियन जी मोहब्बत पाण में इन जे करे कान हूंदी
जो मिटी माइटी थन दोस्ती थन फरमायो न खुदा कारण मोहब्बत हूंदी साहबन चो क़िबला साईं मेहरबानी कयो अञा तशरीह कयो फरमायो सुम्म कर हादिहिल आयत अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून रसूलुल्लाह आयत पढ़ी खबरदार जेके अल्लाह जा वली आहिनि खबरदार कंहिंखे कई उन्हनि माण्हुनि खे खबरदार कई जेके वलियनि जूं ॻाल्हियूं ॿुधी चवंदा न तव्हां वलियनि खे पूॼो था वलियनि ते वञो था ख़ुदा चयो खबरदार बेशक ख़ुदा जा जेके वली आहिनि उन्हनि ते ख़ौफ़ बि न आहे उहे ग़मगीन बि न थींदा साहबनि चयो मुंहिंजा हबीब इहे ख़ुदा जा वली आहे उन्हनि खे एतिरो मक़ाम कीअं मिलियो अल्लाह ताला जे हबीब फरमायो उन्हनि दुनिया जे करे न माल जे करे न नसब जे करे न उन्हनि जी मोहब्बत ख़ुदा कारण हुई यार जे करे यारी रखियूं उन्हनि जा हिते बि बेड़ा पार अॻी दुनिया में बि रब उन्हनि जा बेड़ा पार फरमाए छॾिया आहिनि अल्लाह ताला साईं मखदूम नदीम साईं खे ख़ुशि करे असांखे हुकुम कई मां 2-3 मिंटनि जी हाज़िरी ॾिनी आहे अलाह कंदो हाज़िरी क़बूल पवंदी जीअं सवेर साईं शाह साहिबु चयो त हाणे ख़तीब तक़रीरूं त कोन थींदियूं पर हिते माण्हू अचे थो फैज़ हासिल करणु अल्लाह ताला असांखे फैज़ जो इक़्तिसाब फैज़ हासिल करण जी तौफ़ीक़ ॾे इन्हनि वलीयनि जूं नज़रूं असां सां गॾु हूंदियूं हिते बि बेड़ा पार अॻिते बि बेड़ा पार